नाज़रीन, अमेरिका में सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका पारां 38 कन्वेंशन कोठायो वियो, जंहिंमें तस्वीरुनि जी भी नुमाइश कई वई। अमेरिका में रहंदड़ सिंधियुनि आर्ट गैलरी में लॻल तस्वीरी नुमाइश खे भरपूर मोट ॾिनी। उन समय सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका जे 38 कन्वेंशन में अमेरिकी आर्ट कंपनी कलर्स यूनिवर्स पारां सिंधी आर्ट ऐं कल्चरल तस्वीरुनि जी नुमाइश कराई वई। सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका पारां हर साल मल्हाइजंदड़ साना जो कन्वेंशन अमेरिका जी रियासत वाशिंगटन में मुनक़िद कयो वियो। अमरीकी आर्ट कंपनी कलर्स यूनिवर्स पारां आर्ट गैलरी क़ाइमु कई वई, जंहिंमें सिंध समेत पाकिस्तान जे मशहूर आर्टिस्टनि जो मुनफ़रद सिंधी ख़ताती ऐं तस्वीरूं नुमाइश लाइ पेश कयूं वयूं। आर्ट गैलरी में पाकिस्तान जो दुनिया में नालो रोशन कंदड़ मशहूर पेंटर्स जूं तस्वीरूं बि नुमाइश लाइ रखियूं वयूं। अमरीकी शहरत रखंदड़ टेक्सास रियासत जो रहवासी सिंधी नाले वारो आर्टिस्ट मोहम्मद अली भट्टी समेत कराची वासी आर्टिस्टनि रियाज़ रफ़ी, अब्बास कमन गाज ऐं ॿियनि जूं तस्वीरूं रखियूं वयूं। बिंदा अली, हुसैन चांडियो, अब्दुल्ला अली, अनीका फातिमा, सलमान अहमद, फरहान जाफ़री, उस्ताद रुस्तम, तैयब राशिदी ऐं एस ए नूरी ऐं रमज़ान राहिम जूं मुनफ़रद पेंटिंग्स नुमाइश लाइ रखियूं वयूं। अमेरिकन कंपनी कलर्स यूनिवर्स जे ऑर्गेनाइज़र आकाश प्रामाणिक चयो त साना कन्वेंशन में सिंधी आर्ट खे भरपूर मोट मिली रही आहे। इरादो रखूं था त अमेरिका जे मुख़्तलिफ़ रियासतुनि में बि अहिड़े क़िस्म जूं आर्ट गैलरियूं क़ाइमु कयूं। हिन चयो त असां सिंध जे कल्चर खे आर्ट वसीले सॼी दुनिया में मुतारिफ़ कराईंदासीं। आकाश चयो त कलर्स यूनिवर्सिव पारां दुनिया में रंगनि ऐं आर्ट सां चाह रखंदड़नि जे लाइ commerceuniversive.com जे नाले सां वेबसाइट बि ठाही वई आहे, जंहिं जे ज़रिए कलर्स यूनिवर्सिव जे ऑर्गेनाइज़र सां राब्तो बि करे सघिजे थो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां मुस्लिम बुर्दी ऐं जीअं त असां मौजूदु आहियूं साना कन्वेंशन में जेका वाशिंगटन डीसी में थी रही आहे। सो जिन दोस्तनि जो कब ॾिसी ॾाढी ख़ुशी थी त मां सोचियमि दोस्तनि सां शेयर कयां त कलर्स यूनिवर्स आहे जेको आर्ट्स के प्रोमोट थी करे। जेके आर्टिस्ट आहिनि ख़ासि तौर ते सिंध जा या दुनिया जे कंहिं बि कुंड कुश में रहनि था, त हे जेको आर्ट्स ठाहियो आहे दोस्तनि मां चवंदुमि तव्हां ॾेखारियो। हिन आर्ट्स खे ये पेंटिंग, ये वाटर कलर्स, ये ऑयल कलर्स जेके बि आहिनि इन्हनि खे प्रोमोट करण जे लाइ हे हिकिड़ो दोस्तनि कंपनी जोड़ी आहे। आर्ट हिकिड़ो अहिड़ो मीडियम आहे, टेक्स्ट बुक ॻाल्हि आहे, आर्ट हिकिड़ो अहिड़ो मीडियम आहे जंहिंमें दुनिया चेंज करे सघिजे थी ऐं सिंध बि हुन सां चेंज करे सघिजे थी। आर्ट में लिटरेरी आर्ट बि अचो वञे, शाइरी बि अचो वञे ऐं जेको आहे सो मुसवरी ख़ासि तौर जीअं शेख हयास चयो त कुन पाया कुन शाइर मुसीकार मुसवर कुन पाया कुन सदियुनि जा सर जहां। सो हिते जेको हिकिड़ो तमामु ब्यूटीफुल पार्ट हुयो हिन साना जी 38 कॉन्फ्रेंस में, उहो ही कार्नर हुयो, आर्ट कार्नर काइंड ऑफ मिनी। लोकल सिंधी आर्टिस्ट आहिनि ऐं असांजा सिंधी आर्टिस्ट इंटरनेशनली तमामु घणो सुठो कमु पिया कनि ऐं पाण खे रिकग्नाइज़ करायो अथऊं। साईं मोहम्मद अली भट्टी साहब जेको आहे उहो असांजो सुठो दोस्त आहे, उनखे काफ़ी अवॉर्ड्स बि मिली चुका आहिनि। सो महिरबानी करे इन्हनि खे थोरो प्रोमोट कयो इन वेबसाइट ते वञी। नमस्ते सभिनी खे, मां दृशिका अडवानी आहियां ऐं अॼु मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि कलर्स यूनिवर्स जे बारे में। इहा हिकिड़ी आर्ट गैलरी आहे जंहिंजे आर्ट मां सिंधी कल्चर जो केॾो न प्रमोशन थो थिए। तव्हां ॾिसी सघो था हिते जेके भी आर्ट पीसेस लॻल आहिनि, दे टॉक अबाउट आवर रिच सिंधी कल्चर, त तव्हां ज़रूरु इनखे हिम्मत अफ़ज़ाई ॾिजो। My name is Meena Shah. I'm here at the Sana Convention 2022, and I'm here at this wonderful stall, Colors Universal. It's a company that has been set up to promote Sindhi art and Sindhi artists around the world. It's something important because Sindhi art is beautiful. We have a very rich visual imagery in Sindh, and it's wonderful to see it expressed through different artistic mediums. So मां हिन वक्त साना जे 38 कन्वेंशन जे इजलास में मुख़्तलिफ़ गैलरीज़ ऐं स्टॉल्स लॻल आहिनि। उन्हनि मां हिकिड़े अहम स्टॉल ते मौजूदु आहियां। वो स्टॉल आहे कलर्स यूनिवर्सल, माना काइनात जा रंग। ऐं मूंखे ॾाढो ख़ुशी पई थिए इहो ॾिसी त जंहिं मक़सद लाइ हीअ कॉन्फ्रेंस आहे उनजो मक़सदु बुनियादी आहे त सिंध जो कल्चर, सिंध जो आर्ट, सिंध जो लिटरेचर, सिंध जा वैल्यूज़ प्रोमोट कजनि। त हीअ मूं काफ़ी 15-20 सालनि खां अचां पियो। वो हिन क़िस्म जो क्रिएटिव स्टॉल पहिरियों दफ़ो ॾिठो आहे जंहिंमें सिंध जा हिकिड़ा भलो आर्टिस्ट जंहिंमें साईं मोहम्मद अली भट्टी साहिबु मुंहिंजो उस्ताद मुंहिंजो दोस्त, उनजी पेंटिंग सां गॾोगॾु ॿियनि नौजवाननि जूं पेंटिंग्स हिते मौजूदु आहिनि।
सिंध जे आर्टिस्ट खे तव्हां निमाया कयो आहे ऐं उन्हनि जो जेको फ़न आहे उनखे उजागर करण जे लाइ ऐं माण्हुनि खे इहो ॿुधाइण जे लाइ त हीउ फ़न इंतिहाई अहम आहे ऐं हिन फ़न जी आबियारी जे लाइ असां नसुलनि खे इहो ॼाण ॾियणु चाहियूं था त हिन आर्ट्स वसीले जेको बि फ़न आहे उन वसीले असां सिंध जे कल्चर खे, सिंध जी फ़िल्मुनि खे, सिंध जे दास्तान खे ऐं सिंध जी शाइरी खे उन्हनि नसुलनि ताईं पहुचाइण जे लाइ हिकिड़ो पैगाम आहे जेको असां तस्वीरुनि वसीले नसुलनि ताईं पहुचाईंदासीं। ऐं जेके असां मुल्क खां ॿाहिरि असांजा माण्हू सिंधी माण्हू रहनि था उन्हनि खे बि हीअ जेके तस्वीरूं आहिनि पंहिंजे वतन जी यादगिरी जे लाइ, पंहिंजे वतन जी हुब मुहबत ऐं हमदर्दी उन्हनि माण्हुनि सां जेके सिंध में रहनि पिया ऐं सिंध जी जेको कल्चर सां मुहबत कनि था, जेके माण्हू हिते हाणे सेटल आहिनि ॿाहिरि दुनिया में, उहे पंहिंजे नसलनि खे ॿुधाईंदा त हीउ कल्चर असांजी सिंध जी पहचान आहे। मां सम्झां थो पहिरियों दफ़ो साना में हिन क़िस्म जी कोशिशि मूं ॾिठी आहे। मां ज़ाहिर आहे 4-5 सालनि खां साना जो कन्वेंशन कोन पियो थियो, पर हीअ तमामु ज़बरदस्त कोशिशि आहे। हिन खे अञा बि एक्सपेंड कयो। लतीफ़ सरकार जी केतिरी पोइट्री आहे जेका कैलीग्राफी में सुहिणो ख़ूबसूरत में कयल आहे, जीअं तव्हां वटि हिते आहिनि कैलीग्राफी पिक्चर्स। त मां सम्झंदुसि त इन लतीफ़ सरकार जी शाइरी जेका उहे न रहिया आहिनि दुनिया में, जिन उहे कमु कया आहिनि पेंटर्स, उन्हनि जो बि तव्हां कम खे प्रोजेक्ट कयो ऐं उन कम खे बढ़िया कयो। मुंहिंजो नालो डॉक्टर अनीता आहे ऐं मां पाकिस्तान खां हिते आयल आहियां साना कन्वेंशन अटेंड करण जे लाइ। ऐं हिते जेका सो कलर्स यूनिवर्सल जो स्टॉल जेका सो मां ॾिसणु आहियां, मूंखे ॾाढो सुठो लॻो। तव्हां ॾिसी सघो था कि जेके बि पेंटिंग्स आहिनि इहे सिंधी लोकल आर्टिस्ट जो ठहियल आहिनि ऐं हिननि जो मक़सदु इहो आहे त जेके लोकल आर्टिस्ट हिते जेका सॼी महिनत सां कमु कनि था उनखे ही अमेरिका ऐं कैनेडा ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ रीजन्स में उहो कमु पहुचाइनि ऐं जेका इन सां इहो आहे त हुननि जी माली मदद बि थींदी ऐं ॿियो इहो आहे त सिंध जो हिकिड़ो जेको कल्चर आहे ऐं जेको टैलेंट आहे उहो माण्हुनि जे अॻियां ईंदो। मां सम्झां थो त साईं मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे जो साना में पहिरियों दफ़ो आयो आहियां ऐं मूं साना में जेको सो सिंधी जा जेके कलर्स आहिनि उन्हनि खे हिते तव्हां डिस्प्ले कयो आहे, जंहिंमें शांती कुर्मियूं आहिनि प्लस सिंधी जा जोगी आहिनि ऐं सिंधी जो जेके ॿिया जेके आर्टिस्ट जेके 14 खां मथे आर्टिस्ट आहिनि उन्हनि जेके उन्हनि जी जेका असां आर्टिस्ट जेका कई आहे उनखे तव्हां हिते निमाया करे रहिया आहियो। ऐं सम्झां थो त इहो सुठी ॻाल्हि आहे जो अमेरिका ऐं प्लस जेको सो नॉर्थ अमेरिका जहिड़े इलाइक़े में तव्हां असांजी सिंध खे जेको सो मुतारिफ़ करायो आहे। हाणे आउं वरी बि इहा गुज़ारिश कंदुसि त सिंध जी जेका मुख़्तलिफ़ कलर्स आहिनि ऐं उहो ख़ूबसूरत लैंड आहे ऐं सचल बि आहे, सामी बि आहे, लतीफ़ बि आहे। तव्हां सम्झो त उन्हनि ते बि फोकस करणु खपे ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। ऐं तव्हांजी कलर्स यूनिवर्सल जी दोस्तनि जी इन एफर्ट्स खे एप्रिशिएट करियां थो। मुंहिंजो नालो मशहूद काज़ी आहे ऐं कैलगरी कोटा खां हिते आयल आहियां। तव्हां सां स्पेसिफिकली ॻाल्हाइणु चाहियां थो कलर्स यूनिवर्सल जे बारे में, जेका तमामु बहितरीनु कमु करे रही आहे सिंध जे आर्ट ऐं कल्चर खे प्रमोट करण जे लाइ नॉर्थ अमेरिका में। जेको ही तव्हां बैकग्राउंड में ॾिसो पिया इहे पेंटिंग्स आहिनि या जेको ही आर्टिस्टिक तव्हांखे सभु शयूं नज़र अचनि पियूं, इहे सभु असांजे इन्हनि सिंध जे फ़नकारनि आर्टिस्ट जे तरफ़ां ठाहियल आहिनि ऐं असांजी ख़्वाहिश आहे त जेके बि आर्टिस्ट आहिनि जेके पंहिंजो पाण खे प्रमोट करणु चाहिनि था, जेके चाहिनि था त नॉर्थ अमेरिका जे मार्केट में एंटर थियनि, त उन जे लाइ कलर्स यूनिवर्सल बेसिकली हिकिड़ो प्लेटफॉर्म मुहैया करे थी जंहिंमें तव्हां पंहिंजी आर्ट ऐं कल्चर खे प्रमोट करे सघो था नॉर्थ अमेरिका वाइड। दोस्तों मां हिन वक़्तु कलर्स universal.com जे स्टॉल ते आहियां। पहिरियों दफ़ो मां हिन स्टॉल ते पहिरीं ॾींहुं आयुमि। सो मेनी ब्यूटीफुल पिक्चर्स ऐं इहे सभु पेंटिंग्स आहिनि हैंडमेड। इहो ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थी त सिंध जे आर्टिस्टनि जो जेको कमु आहे उहो आकाश प्रमोट करे रहियो आहे सॼी दुनिया में। वंडरफुल जॉब ही इज़ डूइंग इट। ऐं मां सभिनी दोस्तनि खे इहो ज़रूरु चवंदुमि त एटलीस्ट हिकु दफ़ो आकाश जी वेबसाइट ते ज़रूरु वञनि ऐं उते सिंध जे आर्टिस्टनि जो कमु ॾिसनि ऐं हिन मैसेज खे ॿियनि आर्टिस्टनि ताईं पुॼाइनि। अगरि उहो पंहिंजे आर्ट खे दुनिया में प्रमोट करणु चाहिनि था, सेल आउट करणु चाहिनि था, त इन वेबसाइट ते वञनि। या ऑटोमेटिक वेबसाइट आहे, हर शइ उते आराम सां उहो अपलोड करे सघनि था ऐं पाण जो रेवेन्यू जनरेट करे सघनि था। अस्सलाम वालेकुम। जीअं त हिते साना जो कन्वेंशन थी रहियो आहे वाशिंगटन DC में ऐं दोस्तनि हिते स्टॉल लॻायो आहे कलर यूनिवर्सल वारनि जी तरफ़ां ऐं ॾाढो ज़बरदस्त जेको आहे सो हिन स्टॉल लॻायो आहे। हिन जो मेन मक़सदु आहे त जेके सिंध जा आर्टिस्ट आहिनि ऐं उन्हनि जो जेकी महिनत आहे या उन्हनि जो जेको कोरियो आहे
उन्हनि खे उजागर कजे ऐं उन जेके ठहियल पेंटिंग्स आहिनि उहे माण्हुनि जे अॻियां पेश कयूं वञनि जीअं उहे ॾिसनि पसंदि कनि उहो ख़रीद बि करणु चाहे त ख़रीद बि करे सघे थो ऐं उहो बि हिते नॉर्थ अमेरिका जहिड़े रीजन में अची करे अहिड़े तरह जी इफर्ट वठणु मां सम्झां थो हिकिड़ो वॾो कमु आहे ऐं इन्हनि दोस्तनि जी वॾी हिमत आहे।